अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया दादू मां, जिते नींगरी खे विकिरो करे नंढी उमिरि में शादी कराइण जो केस दाख़िल कयो वियो आहे। 5 लखनि में वॾी उमिरि जे शख़्स सां शादीअ जो केस मौलवी समेत 7 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। ए सेक्शन थाणे ते सरकार जी फरियाद ते साइमा लाशारी खे विकिरो करण जो केस दाख़िल कयो वियो। केस में नींगरी जो पीउ बुढ़ो लाशारी, मां सईदा लाशारी, घोट कमाल जमाली शामिल आहे। केस में सोहरो गुलाम हुसैन जमाली ऐं निकाह पढ़ाईंदड़ हाफ़िज़ मुर्तज़ा दावच बि शामिल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। दादू में नींगरी खे विकिरो कंदड़ नंढी उमिरि में शादी कराइण जो केस दाख़िल कयो वियो आहे। 5 लखनि में वॾी उमिरि जे शख़्स सां शादी जो केस मौलवी समेत 7 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। ए सेक्शन थाणे ते सरकार जी फरियाद ते साइमा लाशारी खे विकिरो करण जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस में नींगरी जो पीउ बुढ़ो लाशारी, मां सईदा लाशारी, घोट कमाल जमाली शामिल आहे। केस में सोहरो गुलाम हुसैन जमाली ऐं निकाह पढ़ाईंदड़ हाफ़िज़ मुर्तज़ा दावच बि शामिल आहे। दादू में नींगरी खे विकिरो करे नंढी उमिरि में शादी कराइण जो केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं दादू मां आवाज़ जे रिपोर्टर दानिश खोज खां। जी दानिश, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुलु, ये नंढी उमिरि जी शादी जो केस दादू जे ए सेक्शन थाणे ते नींगरी आहे 14 साल साइमा लाशारी, उनजे वालदेन सोहरे ऐं निकाह पढ़ाईंदड़ हाफ़िज़ समेत केस शादी जे शाहिदनि मथां 7 ॼणनि मथां जेको आहे ए सेक्शन थाणे ते सरकार जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त राति देरि सां 14 साल नींगरी आहे साइमा लाशारी जेको आहे सावरनि जे घरां वॼ वठी थाणे ते पहुती वोमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन ते, जिते नींगरी जी निशानदही ते वोमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन जी इंचार्ज SHO बेनज़ीर जमाली पारां कार्रवाई कंदे नींगरी जा जेको वालिद आहे बुढ़ो लाशारी, संदसि जी अमड़ सईदा लाशारी समेत सोहरो गुलाम हुसैन जमाली ऐं खे जेको निकाह पढ़ाईंदड़ मौलवी आहे हाफ़िज़ मुर्तज़ा दावच, उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त नींगरी जो जेको नींगरी सां शादी कंदड़ जेको शख़्स आहे कमाल जमाली, उहो हिन वक़्त ताईं फ़रार आहे। जॾहिं त केस शादी जा जेके शाहिद आहिनि उन्हनि जे गिरफ़्तारी जे लाइ पुलिस पारां कार्रवाई कई पई वञे। अॼु जेको आहे नींगरी जेका आहे साइमा लाशारी ऐं गिरफ़्तार जवाबदारनि खे वोमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन पुलिस जेको आहे ऐं ए सेक्शन पुलिस दादू जी मक़ामी अदालत में पेश कंदी। जी ठीकु आहे दानिश, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।